अब चाबी दे दे 2 मिनट। ठीक है जी। अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां असगर मलाणो पंहिंजे सिलसिलामत लाइव प्रोग्राम ते। पहिरीं त समूरी सिंध खे सलाम। या अली मदद हक़ मौजूद, जीअं सिंध, जीअं लतीफ़, जीअं पाकिस्तान। महिरबानी एम आज़म सियाल, वॾी महिरबानी दोस्तनि जी। काफ़ी अरसे खां पोइ, कुझु ॾींहंनि खां पोइ हिकु भेरो ॿीहर असीं अवां दोस्तनि जे अॻियां अवां जी ख़िदमत में। महिरबानी सभिनी दोस्तनि जी। आवाज़ क्लियर अचे पियो? जेकॾहिं आवाज़ मुंहिंजो क्लियर न हुजे त ज़रूरु कमेंट्स कजो त आवाज़ क्लियर आहे या न आहे। महिरबानियूं कोशिशि कंदासीं दोस्तनि जा कमेंट्स बि पढ़ंदा हलूं, दोस्तनि जा नाला वठंदा हलूं। महिरबानी सैयद नूर बुखारी साहब, वॾी महिरबानी। सरवर जूणे जो महिरबानी सरवर साईं। अॼु असां जंहिं इशूज़ ते प्रोग्राम कंदासीं ऐं जंहिं मौज़ू जे हवाले सां पाण लाइव थिया आहियूं, हिकु भेरो ॿीहर पाण हिकु नज़र गाजी ख्वाहावर, गाजी ख्वाहावर यानी शहदाद कोट एट कंबर, गाजी ख्वाहावर जे लॻ ॻोठ अब्बास लाड़ में जेको इशूज़ थियो आहे ऐं जेको धाड़े वारो जेको मामिलो, चोरी वारो जेको मामिलो आहे, त उन में जॾहिं अब्बास लाड़ में अॼु सुबुह जो तक़रीबन मुख़्तलिफ़ थाणनि जी जेका पुलिस उते रेड कयो आहे, छापो हयो आहे, जेको सोशल मीडिया ते असीं पढ़ूं पिया या जेको ॾिसूं पिया। महिरबानी लखराज राठौड़, वॾी महिरबानी मुंहिंजी साईं। महिरबानी सिंगर अली हसन ख़ासि अली, महिरबानी भाउ, महिरबानी मोहबतूं सभिनी दोस्तनि जूं। काफ़ी टाइम खां पोइ अॼु वरी असीं पंहिंजे प्रोग्राम सिलसिला ते लाइव थिया आहियूं। महिरबानी दोस्तनि जी। फ़कीर शवा, वॾी महिरबानी। नवीद जानिंग लार, ओके आहे अदा, महिरबानी दोस्तनि जी। पर दोस्तनि खे इहा रिक्वेस्ट कंदा हलंदासीं त महिरबानी करे हिन प्रोग्राम खे, असांजे प्रोग्राम खे जेको बि असांजी वीडियोज़ हुजे त उनखे शेयर कंदा कयो या महिरबानी कंदा कयो। वज़ीर अली सिंधी, अस्सलाम वालेकुम। ज़बरदस्त सऊदी अरब जिद्दे खां, महिरबानी प्यारा वज़ीर अली, महिरबानी। असांजो प्यारो दोस्त सऊदी अरब मां मदीने शरीफ़ मां असांजो आसिफ़ अली ख्वार साहब बि असांखे ॿुधनि पिया, ॾिसनि पिया। अॼोको असांजो जेको इशू आहे, असांजी जेका हिकु विख आहे, जेका हिकिड़ी असांजी नज़र आहे, उहा आहे गाजी ख्वार तरफ़। गाजी ख्वार में जेको काफ़ी दोस्तनि इन इशूज़ ते इन इशू खे ॿुधो ऐं ॾिठो, पढ़ियो बि हूंदो सोशल मीडिया ते, ख़ासि तौर ते जेको गाजी ख्वार लॻ अब्बास लाड़ जो जेको ॻोठु आहे, उते जेका पुलिस अॼु जेको छापो हयो आहे सुबुह, मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस, उन में गाजी ख्वार पुलिस बि आहे। पर पाण ज़िक्र कंदासीं उन बीमारी जे बिस्तर भेरे जेको, महिरबानी अब्दुल गफ़ार सदायो, महिरबानी बहितरीन अदा, मोहबत भाउ। उनजो ज़िक्र कंदासीं। इम्तियाज़ लाड़, इम्तियाज़ लाड़ जेको कैंसर में मुब्तला आहे, नौजवान, उन अब्बास लाड़ जे ॻोठ जो आहे। त उन जो जेको बिरादर आहे, यानी उन इल्ज़ाम हयो आहे गाजी ख्वार पुलिस ते त हुन घरनि ते छापो त हयो आहे, पर उन जे बावजूदि मोबाइल कुझु ॿारनि खां ऐं उन जी मोबाइल ऐं कुझु पैसा हुया जेके उन जे खीसे मां 20,000 जेका पुलिस कढिया आहिनि। गाजी ख्वार पुलिस जो आउं ज़िक्र कयां पियो। पर प्रोग्राम खां पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी चुकी आहे उन कैंसर में जेको मुब्तला आहे इम्तियाज़ लाड़, उन जे बिरादर सां नवीद लाड़ सां, जंहिं उन बि इहा ॻाल्हि कई आहे गाजी पुलिस जे हवाले सां। गाजी पुलिस जे SHO सैयद अमीर शाह साहब सां बि मुंहिंजी प्रोग्राम खां पहिरीं ॻाल्हि ॿोल ऑडियो फ़ोन ते थी चुकी आहे। उन बि असांखे अॼोके हिन प्रोग्राम में ऑडियो लाइव ते जॉइनिंग करण जी महिरबानी।
जाहिद अली भुट्टो प्यारा असगर साईं अस्सलाम वालेकुम दर की खसलाम कजे थो मोहब्बतू प्यारा मोहब्बतू जाहिद अली भुट्टो साहब वॾी महिरबानी दोस्तनि जी आकिब खान लगारी महिरबानी सभिनी दोस्तनि जी जेके भी दोस्त प्रोग्राम के ॾिसनि था ॿुधनि था असीं चंद सेकंडनि में उन्हनि दोस्तनि खे पंहिंजे हिन प्रोग्राम में ऑडियो लाइव ते जॉइनिंग कराईंदासीं जंहिंमें नवीद लाड़ जेको इम्तियाज़ लाड़ जेको कैंसर जी बीमारी में मुब्तला आहे ऐं हिन वक़्तु जेको हू ज़िंदगी ऐं मौत जी जंग जेको लड़ी रहियो आहे ऐं बिस्तर भेरे आहे उनजो बिरादर आहे नवीद लाड़ जो जंहिं इल्ज़ाम हयो आहे गाजी ख्वार पुलिस ते त मोबाइल्स कुझु मोबाइल ऐं 20,000 जेके हू कढे विया आहिनि छापे दौरान कोशिशि कंदासीं त SHO गाजी ख्वार ऐं मुतासिर धुर जंहिं इल्ज़ाम हयो आहे नवीद लाड़ खे पंहिंजे प्रोग्राम में ऑडियो लाइव ते जॉइनिंग कराईंदासीं ऐं गाजी ख्वार मां सहाफ़ी दोस्त बादशाह जान खे पाण वीडियो लाइव ते पंहिंजे प्रोग्राम में अॼोके प्रोग्राम सिलसिला मत ते जॉइनिंग कराईंदासीं पहिरीं कोशिशि कयूं पिया सिंधी सजाद अली साईं क़ौमी शाइर मेहरबाई वारो मामिलो छा आहे सॉरी भाउ सिंधी भाउ सॉरी मूंखे ख़बर कान्हे न वरी को मूं के फेसबुक ते ॾिठो आहे या पढ़ियो आहे बहरहाल इन इशू ते मूंखे का ख़बर कान्हे त मेहरबाई हिसाब सां छा इशू आहे छा प्रॉब्लम आहे मुहदरत भाउ महिरबानी जाहिद अली भुट्टो महिरबानी इम्तियाज़ अली सलाम वालेकुम अस्सलाम इम्तियाज़ साईं महिरबानियूं मोहबतूं सभिनी दोस्तनि जी कोशिशि कयूं पिया त पहिरीं नवीद लाड़ ऐं SHO गाजी ख्वार खे पंहिंजे प्रोग्राम में ऑडियो लाइव ते जॉइनिंग कराईंदासीं ऐं उन खां पोइ वीडियो लाइव ते पाण जॉइनिंग कराईंदासीं साफ़ी दोस्त बादशाह जान खे प्रोग्राम जो टाइम तमामु घटि आहे ऐं छो जो बिजली जो बि वॾो इशू आहे वॾो प्रॉब्लम आहे मुंहिंजो आवाज़ु क्लियर अचे पियो को बि हिकिड़ो दोस्त कमेंट्स करे त दोस्तनि जी महिरबानी थींदी बादशाह जान अमी ॿुधो पिया ॾिसो पिया आवाज़ु क्लियर आहे पंहिंजो इनखे वीडियो ते वठ बादशाह जान साफ़ी दोस्त खे बि पाण वीडियो लाइव ते जॉइनिंग कराइण जी कोशिशि कयूं था बादशाह जान अवां वटि कॉल अचे पई वीडियो लाइव ते महिरबानी करे अवां पंहिंजो नेटवर्क दुरुस्त रखिजो ऐं वीडियो लाइव ते अचो प्लीज़ नवीद मुंहिंजो आवाज़ु क्लियर अचे पियो नवीद लाड़ मुंहिंजो आवाज़ु क्लियर अचे पियो हले महिरबानी ठीक है तारा थैंक यू मोबाइल से इन सही करे बादशाह जान मुझे आवाज क्लियर अचे पियो स्पीकर ऑन कर मारा आवाज की मेरे सही पे ठीक है अभी मौजूद रहो लाइन ते मौजूद रहो नवीद मुझे आवाज अचे पियो नवीद ठीक है नवीद अभी लाइन ते मौजूद रहो फोन बंद न कजो ठीक है ओके बादशाह जान ऐं नवीद जेकॾहिं आवाज़ दोस्तनि जो न अचे त महिरबानी करे ज़रूरु मूंखे ॿुधाइजो त जीअं आवाज़ खे पाण क्लियर कयूं अवां जी बादशाह जान अवां जी वीडियो बिल्कुलु क्लियर आहे अवां जो आवाज़ बि क्लियर आहे मुंहिंजो आवाज़ अचे पियो बादशाह ठीक है मौजूद रहो नवीद मौजूद रहो भाउ अमां फोन बंद न कजो ठीक है हाँ हिन वक्त पाण SHO गाजी ख्वार के ऑडियो लाइव ते जॉइन कराने की कोशिश कयूं पिया अमीर शाह साहब के सैयद अमीर महिरबानी सभिनी दोस्तनि जी प्रोग्राम खे वधि में वधि शेयर कंदा हलो कोशिशि कयूं पिया त SHO गाजी ख्वार सैयद अमीर शाह साहब खे पंहिंजे प्रोग्राम में वीडियो ऑडियो लाइव ते जॉइनिंग कराइण जी कोशिशि कयूं पिया
सलाम साईं शाह साहब, सैयद अमीर शाह साहब, SHO गाजी ख्वावर। मोहतरम साईं मुझो आवाज़ अचे पियो? साईं मुझो आवाज़ अचे पियो? साईं सैयद अमीर शाह साहब मुझो आवाज़ अचे पियो? शाह साहब मुझो आवाज़ अचे पियो? नवीद अमीर लाइन ते आयो हो? मौजूद रहिजो हिकिड़ो सेकंड। SHO वटि प्रॉब्लम आहे मुंहिंजे ख़्याल में नेट जो। असीं कोशिशि कंदासीं SHO गाजी ख्वावर खे वरी पंहिंजे हिन प्रोग्राम में ऑडियो लाइव ते जॉइन कराईंदासीं। बादशाह जान अभी मौजूद रहिजो प्रोग्राम में। महिरबानी सभिनी दोस्तनि जी कोशिशि कयूं पिया SHO गाजी ख्वावर सैयद अमीर शाह साहब खे पंहिंजे प्रोग्राम में ऑडियो लाइव ते जॉइन करण जी। सवेरे सां कॉन्टेक्ट कयो, लाइन कनेक्ट थी हुई पर उन वक़्तु नेट प्रॉब्लम जे करे शायदि ॻाल्हि ॿोल न थी सघी। वो मोबाइल भी खड़ी आ वीडियो वो रिकॉर्ड वाली दोस्तों कोशिश कई से त SHO गाजी ख्वावर सैयद अमीर शाह साहब के ज्वाइनिंग करें पर हिन वक्त लाइन उन जी नथी मिले, यानी उन जो मोबाइल हिन वक्त ऑफ थी वियो आहे। ख़बर ना है नेट प्रॉब्लम आहे या छा इशू आहे, छो जो इंसान मुझी प्रोग्राम का पहिरीं ॻाल्हि ॿोल थी चुकी हुई त अवां खे पंहिंजे प्रोग्राम में ऑडियो लाइव ते ज्वाइनिंग कराईंदासीं पर हिन वक़्तु उन जो नंबर बंदि पियो मिले। असीं कोशिशि कंदासीं त जेसीं ताईं SHO गाजी ख्वावर असांजे ट्राई कयूं पिया त जेकॾहिं ऑडियो लाइव ते अची वञे त पुलिस जो मौक़िफ़ हूअं त असांखे मिली वेंदो पंहिंजे साफ़ी दोस्त जे थ्रू, पर कोशिशि कयूं पिया त जेकॾहिं SHO जी ज़बानी कहाणी हुजे त बहितर रहंदो। SHO गाजी ख्वावर साईं सैयद अमीर शाह साहब जो मोबाइल नंबर कंटिन्यू हिन वक्त बंद थो मिले। नवीद मुझो आवाज़ अचे पियो? मौजूद रहो वहां दा। महिरबानी सभिनी दोस्तनि जी कोशिशि कई से त पाण SHO गाजी ख्वावर साईं सैयद अमीर शाह साहब खे भी पंहिंजे हिन प्रोग्राम ते ऑडियो लाइव ते ज्वाइन कराइजे, पर हिन वक़्तु SHO गाजी ख्वावर जो मोबाइल बंदि थो मिले। ॿ टे भेरा ट्राई कयोसीं पर हुनजो मोबाइल बंदि हुयो। ऐं अब्बास लाड़ जे ॻोठ जो जंहिंजो मूं ज़िक्र करे चुको आहियां पहिरीं त इम्तियाज़ लाड़ जो ब्रदर इम्तियाज़ लाड़ जेको कैंसर में मुब्तला आहे, जेको बीमारी जी हिन वक़्तु बिस्तर भेरे आहे, जेको ज़िंदगी ऐं मौत जी जंग जेको लड़ी रहियो आहे, त उन जो ब्रदर नवीद लाड़ उहो असां सां ऑडियो लाइव ते मौजूदु आहिनि। ऐं गाजी ख्वावर मां साफ़ी दोस्त बादशाह जान असां सां वीडियो लाइव ते मौजूदु आहे। ट्राई कईसीं, कोशिशि कईसीं त SHO गाजी ख्वावर सां पंहिंजे ऑडियो लाइव प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कजे त उन जो मौक़िफ़ छा आहे।
हूअं त SHO गाजी ख्वार जो मौक़िफ़ असां वटि अची वियो आहे, मूं वटि रिकॉर्डिंग अची वई आहे SHO जी, छो जो प्रोग्राम खां पहिरीं जॾहिं मूं SHO गाजी ख्वार सां ॻाल्हि ॿोल कई त उन वक़्तु मूं रिकॉर्डिंग करे छॾी हुई, नवीद लाड़ जी जेको उनजो ब्रादर आहे, इम्तियाज़ जो उनजी बि ऐं SHO जो बि। पाण ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं नवीद लाड़ सां जेको ऑडियो लाइव ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम नवीद, मुंहिंजो आवाज़ क्लियर अचे पियो? ठीकु आहे नवीद, असीं कोशिशि कई त SHO गाजी ख्वार खे शाह साहब खे बि ऑडियो लाइव ते जॉइनिंग कराइजे, पर SHO साहब जी 2-3 भेरा ट्राई कयोसीं। पहिरीं कॉल हुन अटेंड कई, मुंहिंजे ख़्याल में दोस्तनि उनजो आवाज़ बि ॿुधो हूंदो त SHO साहब हलो हलो करे, ऐं उन खां पोइ उनजो आवाज़ ऑटोमेटिक गायब थी वियो, ईअं? ऐं उन खां पोइ हिकु भेरो ॿीहर वरी जी बादशाह, अवां छा पिया चवणु चाहियो? जी बादशाह, अवां छा पिया चवणु चाहियो? अभी कुझु चयो? ठीक, असीं कोशिश कयूं पिया, असीं आख़िरी बार वरी कोशिश कयूं पिया त SHO गाजी ख्वार खे ऑडियो लाइव ते जॉइन कराइजे, कोशिश कयूं पिया। असीं चाहियूं पिया त गाजी ख्वार SHO साहब जो बि मौक़िफ़ जेकॾहिं पंहिंजी ज़बानी जेकॾहिं असांजे लाइव प्रोग्राम में अची वञे त बहितर आहे, त जीअं हाँ नवीद, अभी आयो मौजूद है? ठीक है, मौजूद रहो था। SHO साहब जो नंबर बंद थो मिले। पाण ॻाल्हि ॿोल जी शुरूआत कंदासीं। पहिरीं नवीद लार, नवीद अवां पंहिंजे इन इशू जे हवाले सां, इन मामले जे हवाले सां जेको इहो सॼो वाक़ियो थियो आहे, इन हवाले सां अवां वटि छा तफ़सील आहिनि ऐं अवां छा चवणु चाहींदो, छा मामिलो आहे, ऐं इहो छा फुर थियल आहे, का चोरी थी आहे, ऐं कहिड़ी कहिड़ी पुलिस अव्हां जे घर में अची रेड कयो हो, किथां जी पुलिस हुई, कहिड़ा कहिड़ा ऑफिसर आहे? जी नवीद अभी ॿुधायो पंहिंजी तफ़सील। जी सर, बिल्कुलु सर। जीअं त गाजी ख्वार पंहिंजो सिम नालो आहे, जेको असांजे ॻोठ ते बि अचे थो, ॿियनि पासनि बि वञे थो। अभी पंहिंजी ॻाल्हि कंटिन्यू रखो नवीद। जी जी सर। राति तक़रीबन 11:30 बजे उते जेको आहे फुर जी वारदात थी आहे। पंहिंजो खुदन गाॾी खां जेको आहे सलीम लाशारी ऐं कुझु ख्वावर दोस्त हुया, उन्हनि खां जीअं तो उतां वारदात खां पोइ कुझु वॾेरा गॾिजी पाण में कुझु रुपोश माण्हू जेके हींअर माशाउल जे ॻोठ में रहनि था, जेके उतां जा वॾेरा आहिनि, पथारीदार आहिनि, उन्हनि वटि उतां खां उहे जेके पंहिंजो क्रिमिनल माण्हू आहिनि, उतां खां हली करे सिधो असांजे घरनि में अची असांजे छोकिरनि खे डुकाईंदा उन्हनि जे गलनि खां पकड़े उन्हनि खे चवनि था त तव्हां असांखां फुर जी वारदात कई आहे। ऐं ख़ुदा जेको आहे उन्हनि छोकिरनि कसम कयो आहे, चयो ख़ुदा जो कसम आहे, असां ॻोठ में असांजे साहिड़नि जी शादी आहे, असां होॾे शादी ते वियासीं, असांजा कपिड़ा ॾिसो, असांजे कपिड़नि सां रत लॻल आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, असां हर ॻाल्हि में वॻल आहियूं, तव्हां नाजेदी कई आहे असां सां, असांजे घरनि में आया आहियो। जेको आहे सो मुस्तफ़ा नाले चांजो आहे, पंहिंजो खोड़गाणी चांजो आहे, जेको आहे सो नमलूम आहे, वॾो पंहिंजो ॾोहारी आहे, वॾो क्रिमिनल माण्हू आहे। वार थाणे ते काफ़ी हुनजे मथां केस आहिनि, उन्हनि जा केस आहिनि। उहो असांजे घरनि में घिरी करे असांजे ॿाहिरनि ते असांजे दोस्त जेके पाड़े जा छोकिरा हुया, उन्हनि जे मथां किलेशन कोप जा जेको आहे पुल्ट सटे रखे ऐं उन्हनि खां
ज़बरदस्ती सची पियो कराए त तव्हां मञो त असां फुर कई आहे बहरहाल ख़ुदा असांखे का ख़बर ई कोन्हे इन फुर जी जेको आहे सो असां पोइ बि असांखे का ख़बर कोन हुई असां निंड पिया हुयासीं वरी पोइ उथियासीं त उहे माण्हू हलिया विया ऐं जेको आहे सो ॿाहिरि वियासीं हुतां वियासीं त को बि कोन असां वापसि घर आयासीं असां अफ़सोस में हुयासीं त असां सां कहिड़ो ज़ुल्म आहे असां ग़रीब माण्हू असां वटि का हैसियत असांजी का हैसियत न आहे बिल्कुलु असां हितां जा ग़रीब माण्हू आहियूं उन जे बावजूदि अधु कलाक खां पोइ वरी उहे माण्हू जेको आहे सो ॿीहर मोटरसाइकिलनि ते क्लाशन कोप खणी साण करे जेको आहे सो असांजी उतां ते ॿीहर आया वरी उन्हनि माण्हुनि इहो चयो त तव्हां इज़त सां मञो था या नथा मञो ऐं महिरबानी करे मञो त तव्हांजो फ़ाइदो थींदो न मञो त असां तव्हांजे लाइ आज़ार बणाए छॾींदासीं ऐं उहे सभु टोटल माण्हू हितां जा वॾेरा ऐं रेस हुया बादशाह जान बि ॿुधे पियो उनखे बि ख़बर आहे सभु असां बेगुनाह आहियूं जेको आहे सो असां मिसकीन आहियूं असांजो भाउ वीचारो कैंसर जे मरीज़ में बिल्कुलु आख़िरी स्टेज ते आहे उहा बि बादशाह जान असांजी हेल्प कई वीचारे अलाह साईं बादशाह जान खे ख़ुशि रखे जेको आहे सो काफ़ी सोशल अच्छा ठीकु आहे अच्छा ठीकु आहे नवीद तव्हां इहो ॿुधाइजो त प्रोग्राम खां पहिरीं जॾहिं मूं SHO गाजी ख्वावर शाह साहब सां ॻाल्हायो त शाह साहब इन इल्ज़ाम खे रद्द कंदे चयो त असां न वरी पैसा कढिया आहिनि इन खां जेको कैंसर में मुब्तला आहे इम्तियाज़ न वरी के असां मोबाइलूं खयूं आहिनि नंबर 1 हुन SHO जो चवणु आहे त असां जॾहिं रेड करणु वियासीं त जॾहिं असां घरां माण्हू घुराइण जी कोशिशि कईसीं त उहो ई माण्हू ॿाहिरि निकितो हो इम्तियाज़ इहा हक़ीक़त आहे सही बिल्कुलु हक़ीक़त आहे असां पुलिस जे खौफ़ खां असां 2-3 ॿाहिरि जेके हुयासीं उहे असां ॿाहिरि हलिया वियासीं निकिता हलिया वियासीं छो त पुलिस अची असांजे दर ते फिटी असां पाड़े सां खिसकी करे असां ॿाहिरि हलिया वियासीं उहो वीचारो असांजो माज़ूर बिल्कुलु बादशाह जान बि इन ॻाल्हि जी गवाही ॾींदो असांजी अमर पुराड़ी हुन असांजे भाउ खे वठी करे दर ताईं वई आहे हुन पुलिस वारनि खे चयो अथई त बाबा असां ॾोही न आहियूं असां बेगुनाह आहियूं ख़ुदा असां ते महिरबानी कयो हितां हलिया वञो ऐं जेका इन ॻाल्हि ते पोइ जेको आहे पुलिस न मुड़ी आहे ऐं सिधो असांजे घर अंदरि हली आई आहे हुन सां गॾु जेको आहे सो लाशारनि जा माण्हू हुया ऐं जेको आहे सो गाॾियुनि जा माण्हू हुया ऐं 1-2 ख्वावर हुयो गाजी ख्वावर जो उहे बि सिधो खानगी कपिड़नि में असांजे घरनि में असां बिल्कुलु कोन हुयासीं केर बि असांजे ॿारनि सां ज़बरदस्ती मायुनि खां 2 नंढियूं मोबाइलूं खसियूं अथनि हिकिड़ी वीगो टेल आहे हिकिड़ी नोकिया आहे ऐं असांजो भाउ ख़ुदा वाहिद शाहिद आहे अलाह ॾिसे थो पियो असां इस्लामिक बैंक मेयर मां जेको आहे सो 50,000 रुपए जो चेक हुयो जेको असांखे बैतल माल वारनि ॾिनो हुयो इन ॻाल्हि जी बि पंहिंजो असांजो सोशल वर्कर आहे जावेद चना गाजी ख्वावर जो उहो गवाही ॾींदो त असां उहो 50,000 रुपए जो चेक मेयर मां कढाए आया आहियूं जीअं 30,000 रुपया असां पंहिंजे भाउ ते ख़र्च करे चुका हुयासीं ऐं जेको आहे सो 20,000 रुपया असांजे भाउ वटि जेब में पिया हुया जेको हिननि बटू ऐं असांजे भाउ हिननि खे इहो चयो त ख़ुदा मुड़ी वञो न त हीउ मां मोबाइल कढी तव्हांजो वीडियो रिकॉर्डिंग करे मां सोशल मीडिया ते ॾींदुमि हुन खां पोइ जेको आहे सो कुझु दोस्त हुया अछनि कपिड़नि में हुया खानगी कपिड़नि में हुया उहे हुननि सां ज़बरदस्ती कई आहे ऐं जेको आहे हुन खां इहो मोबाइल बि खसी अथनि हुनजो जैकेट लाथो अथनि सॼो जैकेट खणी आहे न ऐं हुन जैकेट में जेको आहे सो पैसा बि हुया ऐं जेको आहे 2-3 सिमूं बि आहिनि जी सर अच्छा केतिरा नवीद केतिरा पैसा आहिनि ऐं मोबाइलूं केतिरियूं आहिनि सर हिकिड़ी क्यू मोबाइल आहे टच में आहे सर 4-5 हज़ार रुपए जो मोबाइल आहे ऐं 2 नंढियूं मोबाइलूं हिकिड़ी नोकिया मोबाइल आहे ॿी वीगो टेल मोबाइल आहे जेको आहे 2 नंढियूं मोबाइलूं जेके असांजी औरतूं हथ में करे जेको आहे सो असां सां राब्तो बि कनि हीअ हिते ज़ुल्म थो हले ऐं जेको आहे सो हले कहिड़ा कहिड़ा माण्हू घर में घिरी आया आहिनि जेके असां सां राब्तो बि रखनि उहे मोबाइलियूं हुननि सां खसे विया आहिनि ठीकु आहे नवीद अवी मौजूदु रहिजो महिरबानी बादशाह जान मुंहिंजो आवाज़ु क्लियर अचे पियो ठीकु आहे बादशाह छा तफ़सील आहे अव्हां वटि छा तफ़सील आहे इन सॼे वाक़े जे हवाले सां सॼे इन पस मंज़र जे हवाले सां ऐं अव्हां इहा बि असां सां शेयर कजो त इहो छापो जेको रेड जेको पुलिस जेको हयो इन अब्बास लाड वारे ॻोठ ते उहो कहिड़े टाइम ऐं उन में कहिड़नि कहिड़नि थाणनि जी पुलिस मौजूदु हुई जी असल में ॻाल्हि इहा त जो गुज़िरियल साल 11 वॻे जेका फुर थी आहे रेस ख़ुदा गाजी का ऐं सलीम लशारी गुलामत कौर समेत ॿियो अलवश कौर हुयो इब्तिदाई असल जहिड़ी हालत गाजी कौर में चोरियूं मामूल पइजी चुकियूं आहिनि गुज़िरियल ॿिनि महीननि खां वठी
रात खे छॾे ॿी राति चोरी आहे चोराने जा फोन चोरनि खां जेतिरो बि अफ़सोस कजे या जेतिरी मखसूस नज़र आयो आहे जंहिंमें अहिड़ो एतमाद जो न लॻो आहे त को जवाबदार रात जेको वाक़ियो थियो आहे असुल में ॿई दूरियूं असांजूं दोस्त आहिनि पोइ लाड़ बिरादरी जी अलाए शइ जेका बादशाह अवां जो आवाज़ क्लियर नथो अचे बादशाह जान अवां जो आवाज़ क्लियर नथो अचे अवां ऑडियो लाइव ते कॉल करे वठो हाँ बादशाह मुझे आवाज़ अचे पियो हाणे स्पीकर खोली सर हाँ हिकिड़ो मिनट जी बादशाह हाणे अवां ॿुधायो हाणे अवां जो आवाज़ क्लियर आहे जी बिल्कुल सही है मुझे भी दोस्त है गाली है तो बड़ी दोस्त असांजो भी दुरियूं दोस्त आहिनि ॿियो त पाण में बि दोस्त आहिनि हिन जा वेझा पाण में तालुकात आहिनि पर हीअ जेका सूरत आहे या जेका फुर्ती आहे अरे ख़ुदा बख़्शियो वारी दुर्ग आहे त उन ते बि अफ़सोस आहे त माना हर आहे थी माना कंहिंजो हुनखे मुदत खे मर्याद वठी या कंहिंजे घर ते वञी उनजी चोरी कई थी वञे या उनखां मोटरसाइकिल या कार वग़ैरह फुर कई थी वञे या कार में जेके मौजूदु आहिनि महिमान ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे जॾहिं रेस ख़ुदा बख़्शियनि जी असां हुन सां ॻाल्हि ॿोल कई मंझंदि जो ऐं उन खां पोइ शाम जो जे बिरादर सां ॻाल्हि ॿोल कई या जेके क्लोज़ में वेझा दोस्त हुआ उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कई त उन्हनि चयो त पाणे जी ॻाल्हि आहे दोस्त हींअर जेको आहे दोस्त सां तव्हां मसइलो न कयो महिरबानी करे असांखे चोरी वापसि करे ॾियो मूंसां महिमान आहिनि त मुनासिबु कोन्हे तव्हां उनजी इंट्रस्ट पर पोइ बि तव्हां हिन ॻाल्हि मूंखे छो था कयो महिमान चोरी मोटाइजो भला हाणे ॿिया बि तव्हां वटि पोइ ॼाण आहिनि नुक़सानु छो था कयो त हुननि इन ॻाल्हि खे न मञियो त पोइ नेठि हुन खां फुर कयूं कुझु हिनखे चवंदा 3 तोला जो हार हुयो बकुल हुनजे 3 तोला सोनो हार 1 तोले जी मुंडी 5 मोबाइलूं जेके तक़रीबन टच स्क्रीन खां हिकिड़ी नॉर्मल मोबाइल हुई हुन खां पोइ 70,000 रुपए रक़म हुई पोइ उहो फुर करे फरार थी विया त बकुल ख़ुदा बख़्शवारा चए त असां साॻियो ई पहिरियों खणी असां फिरंदा यारहें वॻे असांखे चोरी थी आहे त तक़रीबन असां लेट खां 2 वॻे ताईं असां विया ऐं फिरंदा ॻोठ अबासी लाड़ ते जेको ख़्याल लाड़ चवंदा जेको ॻोठ आहे त मां बाद में चवां त हुनजे मौजूद ते हुननि जो वाक़ियो हुनजो बिरादर हिकिड़ो बीमार बि आहे तो बीमार बि नॉर्मल आहे पर मुकमल बीमार अलाह खे हयाती बि शिफ़ा बि हुनजो जॾहिं असांजी ख़्याल खे असां घुरायोसीं त हे मसइलो आहे तव्हां चोरी थी वई आहे त तव्हां असांखे जेको आहे सो महिरबानी करे चोरी मोटाइजो हुन ॻाल्हि ॿोल कई आहे हुनजी फजल थी हुन छा ॻाल्हायो आहे केतिरो ॻाल्हायो उहो अलाए न ॼाणे पर उहे साॻा ई जेके सो पहिरीं हुया भाॻिया हुया हुन पहिरीं साल ते आया वरी सुबुह जो बि साॻा पहिरां कयल हुई हिनजी वञी पता ख़्याल लाड़ वारी उस्ताद जे नाले चवंदा हुते पता वरी पोइ शक ते पुॼियासीं हुननि चयो त हाणे असां फौजी कुता घुरायूं फौजी कुता बि हिननि घुराया घुराइण खां पोइ वरी उहो साॻियो ई पहिरियों कयूं वरी ॿिए वरी फिरी कीअं हुनजी साइकिल उस्ताद या घर ते ई वेठो हुन वटां गाजी कुआर जी पुलिस नसीराबाद जी पुलिस यानी कि सब डिवीज़न 12 ऐं सब डिवीज़न नसीराबाद जी पुलिस 7-8 मोबाइलनि जी जेका सो मोबाइलूं साह करे एसएचओ गाजीपुर जलवाणी में उन्हनि पहिरियों खणाए ऐं उन खां पोइ जेके सो ख़्याल वारी ज़ोरा
जिन ते इल्ज़ाम लॻो आहे त हिननि फुल कई आहे त हुननि जे घर में विया आहिनि अलाए न विया थी अगरि तस्दीक पाण पुलिस ई करे सघे थी या घर धनी करे था सघनि त हुननि जो इहो चवणु आहे त पुलिस जो चवणु आहे त बिल्कुलु असां वियासीं उन खां पोइ एस एच ओ जो बि मौक़िफ़ साफ़ आहे त ढोर बि कया आहिनि त हुननि ढोर कया जीअं सुभाणे मुताबिक़ दुर्गा आबाद ऐं हुनखां जवाब साल धुर्चे हुजे या फोन धुर्चे हुजे हाणे मां त इहे लफ़्ज़ मोकिलिया न ॿुधियो जो मां हुनखे जवाबदार धुर्चे या मुताबिक़ धुर्चे हुजे जवाब मक़बूल जे इल्ज़ाम न ॿुधे घर पहिरियों हुन जा ढोर बि काए जेके ढक वारा थिया जेके वार में रखिया वेंदा आहिनि हुनजे सिध जो चवणु आहे त उहे ढोर वग़ैरह असां काए आयासीं जेके ढक वारे कया आहिनि बाक़ी एतिरे जो साफ़ क्लियर मौक़िफ़ आहे हाणे बहितर अलाही सही अलाह खे ॼाणे छा थियो आहे छा न थियो आहे त पोइ बाक़ी हुननि मोबाइल बि खई आहे हुननि जी या हुननि खां मोबाइल खई आहे या मोबाइल खां पोइ जेको आहे सो हुनजा पैसा बि खया अथनि बाक़ी वरी पोइ मंझंदि जो मां ख़ुदि बज़ार ते पाण वियो मां रिपोर्ट त जेको हुनजो बीमार भाउ आहे इम्तियाज़ मुंहिंजी हुन सां ॻाल्हि कोन थी हुन खां पोइ हिनजो जाती बि भाउ हुयो हाणे हिन जा भाउ मुखो नालो जो विसरी वियो उहो बि गॾु हुयो हिनजो वालिद बि हुते मौजूदु हुयो हुन बि इहा ॻाल्हि कई त बाक़ी असां खां 20,000 उन खां पोइ हिकु मोबाइल बि असां खां पुलिस खसे ऐं फरार थी वई आहे पर हाणे इहो आहे त पुलिस हुनजो बचाव कयो आहे त पाणी चवनि था त इहे खां भॼंदा न कयूं न ई को अहिड़ो को नुक़सानु वधीक ॾिनो भई बीमार खां हुया पैसा पंहिंजे इलाज लाइ उन खां ई पुलिस खसियूं हली वई हाणे इन जा जो तस्दीक अलाह साईं बहितर ॼाणे ऐं उन तस्दीक पुलिस वारा ॾेई था सघनि ऐं पाण बि ॾेई था सघनि इहो हिकु शोशो आहे या बाक़ी हक़ीक़त मबनी आहे उनजे लाइ त अलाही बहितर ॼाणे थो या जॾहिं सुरियूं पाण में फैसले जी सते थींदा सुठी ॻाल्हि पर हिते मां हिकिड़ी ॻाल्हि कंहिंजा वधीक हेठि कंदुसि त जॾहिं मुतासिर जामलाट जी धुन ते इल्ज़ाम लॻो आहे ख़ुदा बशीर वारी धुन वञे ते पहिरियों खुली वई आहे त रोज़ जा मौजूद इलाइक़े जा चङा हुया त कंहिंखे ज़ामिन तई बि उन मसइले खे हल कराइण खां पोइ शाम जो ॿिए ॾींहुं टे ॾींहुं साठ पंज ॾींहं हुकूमत राजूनी थींदी आहे उन ते ॻाल्हि माना सुठी ॻाल्हि हुई पर न ॼाण हिननि जो छा मक़सदु हो या ही पाण प्रेशर में थी विया पोइ अलाए त ॼाणे लाल बरादरी वारा पोइ हुन मां पोइ न ॾेई सघिया या तकिड़ो निकिरी हलिया था उहो बहितर अलाही ॼाणे थो पर बहितर इहो त फ़ैसिला खणी पाण निकिरी वञा पर जेके हुनजा बरादर वग़ैरह आहिनि या कुझु जेके मुद्दे हुया उहे खणी हुन लाइ ॻाल्हि कोन कंदा त सुठे नमूने सां सुठो नतीजो निकिरी वञे ऐं उन खां पोइ हिन जो माल बि घटि ते न वञे ऐं जेके मक़ूल जे मोबाइल या 20,000 बि न थियनि हा बाक़ी एसे जो उन में साफ़ पंहिंजो मौक़िफ़ जो ॻाल्हि कोन थी सोचियो त बिल्कुलु असां वियासीं माल घटि ते खया पोइ बि ॾींदासीं बाक़ी पैसनि जी ॻाल्हि आहे या मोबाइल जी ॻाल्हि आहे अहिड़ी असांखे का बि शइ हथ न आई आहे वधीक इन में अलाही ठीकु आहे महिरबानी बादशाह अमीर लाइन ते मौजूदु रहिजो 1-2 मिंट नवी ते बि मौजूदु आहियो ठीकु आहे अव्हां जो छा हाणे आख़िर में छा मौक़िफ़ आहे अव्हां छा चवणु चाहे थो जॾहिं एस एच ओ जीअं मूं ज़िक्र कयो ऐं जीअं पंहिंजो साफ़ी दोस्त बादशाह बि इहो ज़िक्र कयो त ख़ुदा थो ॼाणे त केतिरा पैसा हुया केतिरियूं मोबाइलूं हुयूं उहा हाणे का ख़बर न आहे पर एस एच ओ जो बि चवणु इहो आहे त यानी पैसनि खे ऐं मोबाइलनि खे हुन रद्द कयो आहे अव्हां हिन वक़्तु ताईं कंहिंखे अपील कई आहे अव्हां या असांजे हिन प्रोग्राम में अव्हां कंहिंखे अपील करणु चाहियो था पंहिंजे हवाले सां इन इशू जे हवाले सां या पंहिंजे इंसाफ़ जे हवाले सां जी सर बिल्कुलु सर पहिरियां त असां एस एच ओ गाजी पावर खे पुछी सघंदासीं ख़ुदा तव्हां सैयद बादशाह आहियो तव्हां हक़ ते हलो ख़ुदा तव्हां हिन केस जी जांच कयो जेके पंहिंजो हक़ीक़ी मुजरिम आहिनि हुननि खे गिरफ़्तार कयो ख़ुदा असांजी वॾनि माण्हुनि खे बि इहा ई अपील आहे ख़ुदा हिन केस जी जांच कराई वञे ऐं इंक्वायरी जेको आहे विहारी वञे इंक्वायरी अफ़सर विहारिया वञे जेको हिन केस जी जांच कनि ख़ुदा असां मिसकीन आहियूं बिल्कुलु असां ग़रीब आहियूं असां पंहिंजे ॿार जो इलाज कराए करे बिल्कुलु असां ग़रीब मिसकीन थी पायूं असां वसियत न आहे जेको असांजा 8 ढोर आहिनि जानवरनि जा कुझु नवाब सरदार खान जे कमदार जा असां वटि अधेरा हुया कुझु पंहिंजा हुया जेके असां कोठड़ी मां जॻह खपाइजी ते वरिता हुया उहे सभु माल ऐं जेको आहे इहो असां सां पैसा ऐं कुझु मोबाइलूं खानगी बि माण्हू हुया ईअं असां नथा चऊं त रुॻो पुलिस जे लाशरी बिरादरी जा माण्हू हुया गाजी बिरादरी जा माण्हू हुया ऐं कुझु ख्वावर हुया गाजी ख्वावर जा उहे टोटल असांजे घरनि में काए पिया आहिनि ठीकु आहे पुलिस आहे कानून आहे उनजी मर्ज़ी आहे पर खानगी माण्हू जेके हुया जेके पंहिंजो भाॻिया हुया उहे असांजे घरनि में छो आया ऐं उन्हनि जो कहिड़ो हक़ हुयो त
ठीकु आहे, महिरबानी नवीद, महिरबानी बादशाह जान, वॾी महिरबानी दोस्तनि जी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। हिकिड़ो मिनट जी जी जी। हिते हिकिड़ी ॻाल्हि खे मां वधीक हेठि कंदुसि, अञा ताईं खेर करे अञा कंदो नतीजा ख़राब न निकिरनि था। जेको थियो त राति खां वठी मंझंदि खां वठी शाम ताईं इहो ग़लति थियो। हिक ॿिए ते ख़ुदा बख़्शाई धुन खां फुर कयूं या वरी दाड़ बिरादरी ते जेको एक्शन खयो वियो आहे, वाक़ई उनजे घर जी जोड़ेवारी जो तक़दुस पैमान थियो आहे, उते वाक़ई बिल्कुलु ॾुख जी ॻाल्हि आहे। वरी हुते साॻियो इज़त नफ़्स जो मामलो जेको रेस ख़ुदा बख़्शा मोज़िज़ महिमान गॾा आहिनि पाण खां वठी हुनजी दिलि सां बि ध्यानु सां बि थी आहे, उन सां बहितर इन में थींदो त अलहमदुलिल्लाह अगरि सुठा नतीजा निकिरी ईंदा ऐं जेको ॿई दुनियूं पाण में सुलह में अची वञनि। बाक़ी इहा अमूमन वाक़ई ॻाल्हि आहे। हाणे हिकिड़ो एस एच ओ त कंहिंजे खीसे में न विझंदो, बाक़ी उन में पुलिस जा के अधिकार हुया या उन खां पोइ घणा प्राइवेट माण्हू बि लही विया हूंदा, इन में को बि शक कोन्हे। असां ऑन द स्पॉट मौजूदु कोन हुयासीं, भई जेके बकूल ॿिनि दुनिया जे तो पंहिंजे हिसाब सां पाण खे तव्हांखे ख़बर आहे, तूं पाण खे पंहिंजे हिसाब सां ॻाल्हियूं कंदो आहे, मुसाफ़िर दौर जवाबदार पंहिंजे हिसाब सां कंदी ॻाल्हि, ऐं उन खां पोइ पुलिस जो पंहिंजो स्टेटमेंट हूंदो आहे। त बहितरीन में आहे त पाण में राजूनी करणु, खुर्दबारी जो मुज़ाहिरो करे के चङी हट ॻाल्हियूं ॿोलियूं रखाइनि, जीअं साफ़ थी वञे। सिकी जा ॿई पासा ज़ाहिर थी वञनि त मुजरिम कहिड़ा या मुलज़िम कहिड़ा या जेको आहे साफ़ शिफ़ाफ़ फरियादी तौर कहिड़ा या मुतासिर तौर कहिड़ा। ठीकु आहे, इंसाफ़ ते साफ़ शिफ़ाफ़ नमूने। भई हिकिड़ी ॻाल्हि हिते वरी बि एड कंदुसि त जेकर ख़्यालु लाड़ा जी ज़रूरत हुई, पाण हुयो, चलो ठीकु आहे, पाण साम्हूं अची वियो राति जो, सुबुह जो कंहिं बि ख़ौफ़ जे करे निकिरी वियो त मथां पुलिस जी कावड़ हूंदी आहे या खुरी ॾींदड़ धुर जी कावड़ हूंदी आहे, मथां को अट्रैक्शन में अची वञे, मथां को नुक़सानु न ॾेई वञे जज़्बात में, उनखे बिल्कुलु साइड ते थियणो हो त मथां सुभाणे जज़्बात में अची वञे, साम्हूं कुझु बि थी थो सघे। पर हुनजा ॿाहिरि या सोच वग़ैरह जेके बि वियासीं हुन बुर्दबारी जो मुज़ाहिरो करे हुन सां ॻाल्हि ॿोल करे कंहिं चङे माण्हू जी ज़मानत ते अची पोइ हिकिड़ो मसइले जो विचो धको वठंदा त जंहिंसां नतीजा बहितर थियनि। ज़रूरत वरी हुन ॻाल्हि हीअ बि पाण साइड ते थी आहे त अलाह कंदो दुनियूं पाण में थी वञनि ऐं बहितर नतीजो निकिरे। ऐं पुलिस खे बि इहा गुज़ारिश आहे हर आए ॾींहुं ॿिए टे ॾींहुं चोरी आहे उन खां त को सुठो एक्शन वठनि त जीअं नतीजा सुठा निकिरनि। शहरी ॻोठाणा इलाइक़ाई ईंदड़ विंदड़ मुसाफ़िर पंहिंजे तहफ़ुज़ ऐं हिफ़्ज़ो अमान में ज़िंदगी गुज़ारीनि। हाणे बिल्कुलु उनजी ज़मानत अलाह ताला वटि आहे, पर कुझु शयूं इंसाननि जे लाइ ऐं इंतिज़ामिया जे लाइ बि छॾियल आहिनि, वरी पंहिंजो सुठे नमूने किरदारु अदा करे ऐं अमन अमान जी रिट खे बहाल कराए। ज़बरदस्त, महिरबानी प्यारा, महिरबानी बादशाह जान, वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी। अॼोको असांजो प्रोग्राम इन गाजी खाड़ जे इश्यूज़ जे हवाले सां हुयो, जेको गाजी खाड़ लॻ ॻोठ अब्बास लाड़ में जेको अॼु सुबुह सवेर गाजी खाड़ पुलिस SHO सैयद अमीर शाह जी अॻवाणीअ में मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस उन ॻोठ ते छापो हयूं। हाणे जेके दोस्तनि जंहिं घर ते छापो लॻो हुयो, जेको इहो कैंसर में मुब्तला हुयो नवीद, उनजो बिरादर आहे इम्तियाज़ लाड़ जो नवीद, जंहिं उन बि पंहिंजे तफ़सील ॻाल्हि असां सां शेयर कई। ऐं गाजी खाड़ में असांजो साफ़ ई दोस्त हुयो बादशाह जान, जंहिं माशाल्लाह तफ़सील ॻाल्हि ॿोल उन बि असां सां शेयर कई। बादशाह जान सही चयो त इन में आउं बि ज़िक्र इहो कंदो हलां, इहा मेंशन शइ हिकिड़ी कंदा हलूं त SHO थी सघे थो पुलिस को सिपाही या को अहिड़ो को ॿियो को पुलिस वारो कंहिं खीसे में हथु विधो हुजे, को 10,000 या 20,000 या 30,000 XYZ केतिरा बि थी सघे थो कंहिं पुलिस वारे मोबाइल खई हुजे। हाणे SHO त मोबाइल कोन थो खणी सघे या वरी खीसे में हथु विझी उहो पैसा कढी सघे थो। बहरहाल प्रोग्राम खां पहिरीं SHO सां बि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी चुकी आहे, मूं वटि रिकॉर्डिंग आहे, पर हाणे उहा रिकॉर्डिंग बादशाह जान अव्हांखे मां सेंड कंदुसि, SHO साहिब जी रिकॉर्डिंग सेंड कंदुसि। त SHO साईं अमीर शाह साहिब जो बि चवणु आहे त न असां मोबाइलूं खयूं आहिनि, न वरी असांखे 20,000 उन खां, ऐं असां उन मरीज़ खां, हिकिड़ो बीमार माण्हू उन खां कीअं असां पैसा कढंदासीं खीसे मां। SHO जो इहो बि चवणु आहे त जॾहिं असीं वियासीं छापो त उन्हनि जे घर मां उहो ई मरीज़ निकितो, जॾहिं त नवीद उनजे बिरादर बि इहा ॻाल्हि कई त हा वाक़ई असांजो बिरादर उहो निकितो हो, ऐं उन चयो त केर बि घर में न आहे। त हाणे केर बि घर में न आहे त ज़ाहिर पुलिस वापसि वेंदी घर अंदरि, त पुलिस हाणे ख़ुदा थो ॼाणे त उहा हाणे सरज़मीन ते उहे ई दोस्त ॿुधाए सघनि था। बहरहाल हीउ जेको मामिलो हुयो त बादशाह बि तमामु हिकिड़ी तफ़सीली ॻाल्हि कई त इन मामले खे जेकॾहिं
घरवारा उनजा ॿिया जेके भाती आहिनि जेकॾहिं भॼी न वञनि हा पुलिस जो ख़ौफ़ खां भॼी न वञनि हा पुलिस सां मिली करे मामले खे विच वारो को मामिलो उन मामले खे हल करे सघे पियो को वॾो इशू न हुयो बहरहाल दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं इनशाला वरी कंहिं ॿिए इशूज़ ते असीं अव्हां सां गॾु हूंदासीं तेसिताईं पाण वठंदासीं सभिनी दोस्तनि खां इजाज़त महिरबानी बादशाह जान महिरबानी नवीद लाड़ महिरबानी SHO जी बि साईं सैयद अमीर शाह साहिब जी जंहिं असांखे ऑडियो लाइव ते प्रोग्राम खां पहिरीं जंहिं ॻाल्हि ॿोल कई ऐं पंहिंजे हुन पंहिंजो मौक़िफ़ बि हुन असांखे ॾियारे मोकिलियो उनजी रिकॉर्डिंग असां वटि मौजूदु आहे त SHO साहिब जो हिकु भेरो वरी रिपीट कंदो हलां त SHO साहिब जो चवणु आहे त असां न उन मरीज़ खां उन बीमार नौजवान खां न उनजे खीसे मां पैसा कढिया 20,000 न वरी असां मोबाइलूं खयूं आहिनि वॾी महिरबानी दोस्तनि जी इनशाला नेक्स्ट प्रोग्राम में वरी मिलंदासीं तेसिताईं वठंदासीं इजाज़त सिन सलामत साथ सलामत महिरबानी दोस्तनि जी